दरिया खान मरी भरसा ॻोठ अब्दुल वाहिद खासकेली में फायरिंग सबब गोली लगण करे ज़ख़्मी नौजवान जो गिरफ़्तार थियल जवाबदार दरिया खान मरी पुलिस गरी रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान जूं वारिस औरतूं ऐं मर्द पाक किताब खणी थाणे ते पहुची विया। क़ुरान पाक खणी पहुतल औरतुनि ऐं मर्दनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पुलिस पैसा वठी जवाबदार अब्बास खासकेली खे आज़ाद करे छॾियो आहे। जवाबदार आज़ाद थियण बाद ॿीहर फायरिंग कई आहे। जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदो थाणे तां कोन उथंदासीं। उन्हनि चयो त असांजो नौजवान सीरियस हालत में कराची मुंतक़िल कयो वियो आहे। हेॾां पुलिस पैसा वठी जवाबदार अब्बास खासकेली खे आज़ाद करे छॾियो आहे। सुबुह जो सेशन जज नौशरो फिरोज़ वटि फायरिंग कंदड़ जवाबदार ऐं दरिया खान मरी पुलिस ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराईंदासीं। ॿिए पासे राब्तो करण ते एसएचओ दरिया खान मरी रफ़ीक बोहियो साफ़ियुनि खे ॿुधायो त मां 3 ॾींहं मोकल ते आहियां, मूंखे कंहिं बि मसइले जी ख़बर नाहे। पुलिस क़ुरान पाक खणी आयलनि खे यकीन दानी कराई त जवाबदार खे हींअर ई गिरफ़्तार करे थाणे ते वेहारियूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।